आउ तो खा इहो पुछणा आयसि त ॾाज ॾावण जी छा तयारी आ। इन ठल्ले हथे सवारे कान वेंदी आहे। शहजादी अदी तूं त चुप करे वे। तुंहिंजे वाता ये ॻाल्हियूं नथियूं सोहन। तोखे ख़बर बि आहे त अॻई परेशान लॻी पई आहियां। माई तूं पंहिंजे ने कर्मनि जे करे परेशान आहीं। पंहिंजो कियो पई लोड़ी, ॿियो त कुझु कोन्हे। अड़ी अदी ॻाल्हि त ॿुध, भली कहिड़ी बि आहियां, बुछड़ी आहियां, सुछड़ी आहियां, कहिड़ी आहियां, पर आहियां त हिकिड़ी औरत न। मर्दनि खे त ॾिसो, हाय हाय, ऐं पाण में जुटियो वता आहिनि, पर औरत सां ज़ुल्म थी करे। जो रब बि छॾे कोन थो। ऐं जेकॾहिं औरत सां चङाई करे त अॻिते हली उन सां बि रब भलाई कंदो, पर न को इहो दौर ई कोन्हे। मूंखे ख़बर आहे तव्हां हाणे सभिनी ने गॾिजी मुंहिंजो हिकिड़ो तमाशो ठाहियो आहे। तूं बि तमाशो त ॾिसण आई आहीं। अल्लाह खे मन, अल्लाह खे मन। ऐं पंहिंजे मुड़ुस खे त चओ, इन खान बहादुर खे त सम्झाए, इन ॻाल्हि तां लही वञे। हाणे ही उमिरि आहे, हिन उमिरि में पाण बसि मुंहिंजी शादी थींदी। हाणे इहो फ़ैसिलो थियो आहे, ॿुॾी नथा मरनि, इहो फ़ैसिलो कंदे। इहो तोसां कुदरत वारे जो इंसाफ़ त थिए पियो। तो सॼी उमिरि ॿियनि जा एब उघारिया ऐं तोहमतूं हयूं अथई। हींअर पुन वीचारी ज़ीनत जूं पिटियूं तुंहिंजे गिचे में पयूं आहिनि। ऐं ज़ुल्म त मूंसां थियो आहे। तूं वरी ॻाल्हियूं कहिड़ियूं उबतियूं पई करी? ऐं मुंहिंजे पुटु गामण खे कुटियो अथनि, उन खां इहे सचूं करायूं अथनि, त तूं इहो बयानु ॾे। तोभा माई तोभा, एॾो कुझु थींदे बि तूं अञा बि पेर धुधड़ में हणियो वेठी आहीं। पंहिंजे ॻाल्हि तां मुड़ी नथी। अदी महिरबानी कर, अल्लाह खे मञ, अल्लाह खे मञ। ओ अॻई परेशान वेठी आहियां, मरी वञा त सुठो आहे। मथे में ॾाढो सूर अथमि, बहितर तूं मूंखे मथे में सूर विझण आई आहीं। हाणे बस करे, हाणे हल, ये दॿे में ठिकरियूं न वेठी खड़काए। आई आ उतां त ॾाज कहिड़ो गॾु कयो अथई, साहुरनि में ईअं न वञिजांइ। हल हाणे ठहियो, इहो सॼो ॾींहुं मथो त हणी थी, ॿियो तोखे कहिड़ो कमु आहे? साईं, कमदार वॾी दिलि करे मुंहिंजे पुट खे माफ़ करे छॾियो आहे। बसि हाणे अव्हां इजाज़त ॾियो त पुट मल्हार खे ॻोठ वठी अचां ऐं उनजी शादी करायां। जॾहिं अव्हां ॿई पाण में राज़ी आहियो त पोइ मूंखे कहिड़ो एतिराज़? हा खान बहादुर, धणी बख्श बिल्कुलु मूंसां राज़ी आहे। हा शाह मुराद खान, तूं पाण धणी बख्श खे मूं ॾे मोकिलजां त न्याणी जे लाइ कुझु ॾाज वग़ैरह ॾींदोमांसि। बसि साईं, तव्हांजे रज़ामंदी जो इंतज़ारु हुयो। मां हाणे ज़रूरु मल्हार खे ॻोठ वठी ईंदुसि। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।